अस्सलामुअलैकुम आवाज़ न्यूज़ सां गॾु आऊं आहियां फरहा औरंगज़ेब। सभ खां पहिरीं हिकु नज़र हेडलाइंस ते। तुर्किया ऐं शाम में ज़लज़ले सबबि हयातियूं विञाईंदड़नि जो अंगु 15,000 खां मथे थी वियो। हर पासे दर्दनाक मंज़र। रही पट पइजी वियल इमारतनि जे मलबे मां ज़िंदा माण्हुनि खे बचाइण लाइ रेस्क्यू वर्कर्स जूं कोशिशूं जारी। मुल्क के मुख़्तलिफ़ शहरनि में हल्की बरसात, थधि में वाध। उत्तर वज़ीरिस्तान ऐं पेशावर के मुख़्तलिफ़ इलाइक़नि में हल्की बरसात जो सिलसिलो जारी। आज़ाद कश्मीर, मानसेरा, मुज़फ़्फ़राबाद, पतोखी ऐं ॿियनि इलाइक़नि में बर्फ़बारी। मौसमियात खाते जो चवणु आहे त पेशावर में हल्की बरसात जो सिलसिलो 2 ॾींहनि ताईं जारी रहंदो। सिंध जे बोर्ड मुतासिरनि खे घरनि जा मालिकाना हक़ ॾियण जो ऐलान। सिंध सरकार बोर्ड मुतासिरनि जे लाइ घर ठाहिण जो कमु शुरू करे छॾियो आहे। मुतासिरनि खे घर ठाहे ॾियण समेत खेनि मालिकाना हक़ बि ॾिना वेंदा। वॾे वज़ीर खे चवंदसि त औरतुनि खे मालिकाना हक़ ॾिना वञनि। पीपल्स पार्टी चेयरमैन ऐं परॾेही मामलनि वारे वफ़ाक़ी वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी जो सिंध रेज़िलेंट कॉन्फ्रेंस खे ख़िताब। संदसि चवणु आहे त बोर्ड जहिड़ी कुदरती आफ़त क़यामत खां अॻु क़यामत हुई। IMF मुआशी क़दमनि सां गॾु बोर्ड मुतासिरनि खे बि तहफ़ुज़ फ़राहम करे। बोर्ड में ॿुॾल माण्हुनि खे महांगाईअ में न ॿोड़े हू IMF खां मुतासिरनि जे टारगेटेड सब्सिडीअ जो मुतालबो करे रहिया आहिनि। सिंध सरकार बोर्ड मुतासिरनि जे घरनि जी अॾावत लाइ 8 ज़िलनि खे फंड जारी करे छॾिया। हैदराबाद, ठट्टो, उमरकोट, टंडोलाया, शहीद बेनज़ीराबाद, दादू, लाड़काणो, सखर ज़िलनि जे बोर्ड मुतासिरनि खे 75,000 रुपयनि जी पहिरीं किस्त लाइ फंड जारी कया विया। बोर्ड मुतासिरनि जे घरनि जी तामीर लाइ मुआहिदे ते सहियूं बि कयूं वयूं। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो आहे त सिंध में अटकल 21 लख कचा ऐं पका घर मुतासिर थिया आहिनि। मुतासिरनि खे 75,000 रुपयनि जी पहिरीं किस्त जारी थी वई आहे। 8 ज़िलनि में मुतासिर बैंक मां फंड हासिल करे रहिया आहिनि। वफ़ाक़ी सरकार ऐं IMF विच में ॻाल्हियुनि दौरान इज़ाफ़े रेवेन्यू ते इतफ़ाक़ थी वियो। IMF खे तय थियल हदफ़ पूरा करण जी ख़ातिरी वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ तरमीमी फाइनेंस बिल जी उसूली मंज़ूरी ॾेई छॾी। नाई इक़्तिसादी जाइज़े जे मुकमल थियण जो बाज़ाब्ता ऐलान अॼु थियण जो इम्कान। पेट्रोल जूं क़ीमतूं वधाइण जो को बि इरादो नाहे। पेट्रोलियम वारे मुमलिकती वज़ीर मुसद्दिक़ मलिक चयो आहे त पेट्रोलियम शयुनि जी का बि खोट नाहे। मुल्क में 20 ॾींहनि जो पेट्रोल ऐं 29 ॾींहनि जो डीज़ल स्टॉक मौजूदु आहे। तेल जी क़िलत ज़ख़ीरा अंदोज़ी जे करे आहे। पेट्रोल जो हथरादू बहरान पैदा कंदड़नि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई कई वेंदी। ऐं मलीर में कायदाबाद भरिसां ज़्यादती बाद क़तल थियल मासूम ॿारड़ी जो क़ातिल KPK मां गिरफ़्तार। पुलिस जो चवणु आहे त जवाबदार शेर रहमान खे KPK जे इलाइक़े मानसेरा मां गिरफ़्तार कयो। जवाबदार 3 महीना अॻु कायदाबाद जे इलाइक़े मुस्लिमाबाद में मासूम न्याणीअ खे ज़्यादती बाद क़तल कयो हो।